अवां खे ॿुधाईंदासीं त समूरी सिंध में एकता रैलियूं, सकाफ़ती प्रोग्राम, मच कचहरियूं, राग रंग जूं महफ़िलूं ऐं सकाफ़ती रांदियूं करायूं वेंदियूं। अवां खे ॿुधाईंदासीं त सिंधी इलेक्ट्रॉनिक मीडिया जे अख़बारनि जी गॾिजाणी थी आहे। इन हवाले सां वधीक तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे चीफ रिपोर्टर वहीद राजभर। जी वहीद, छा तफ़सील आहिनि? 3 डिसंबर ते एकता ॾींहुं मल्हाइण जो ऐलान कयो वियो आहे। हमेशा जीअं हिन साल भी KTN ऐं काविश ग्रुप जे तरफ़ां हर साल जीअं हिन साल भी एकता सकाफ़ती ॾियारो जेको आहे उहो 3 डिसंबर ते भरपूर नमूने मल्हाइण जो ऐलान कयो वियो आहे। एकता ॾियारे जे हवाले सां समूरी सिंध में एकता रैलियूं, सकाफ़ती प्रोग्राम, मच कचहरियूं, राग रंग जूं महफ़िलूं ऐं सकाफ़ती रांदियुनि जो एहतमाम कयो वेंदो। सिंधी इलेक्ट्रॉनिक मीडिया जे अॻुवाणनि जी कराची में अहम गॾिजाणी थी आहे, जंहिंमें इहो ऐलान कयो वियो आहे। ऐं गॾिजाणी में KTN न्यूज़ जे CEO मोहम्मद अख्तर काज़ी, सिंध TV जो CEO अजीत कुमार आहूजा, मेहरान TV जो गुलाम नबी मोराई, आवाज़ TV जो फैज़ बुरोई शरीक थिया। गॾिजाणी में सिंधी मीडिया इदारनि गॾियल तौर ते एकता सकाफ़ती ॾियारो 3 डिसंबर ते क़ौमी जोश ऐं जज़्बे सां मल्हाइण जो फ़ैसिलो कयो। KTN न्यूज़ ऐं काविश पारां जेकी जारी कयल पधिराई में चयो वियो आहे त सिंध जी हज़ारें वरियास क़दीम ऐं शाहूकार सकाफ़त आहे, जंहिंजो को मट ऐं सानी न आहे। हमेशा जीअं हिन साल भी सिंध जे ॿियनि मीडिया जे इदारनि सां गॾिजी एकता सकाफ़ती ॾियारो मल्हाइण सां दुनिया में रहंदड़ समूरनि सिंध वासियुनि में एकता जेको आहे यकजा हुजण जो पैगाम भी वेंदो। एकता ॾियारे ते समूरी सिंध में एकता रैलियूं, राग राण, एकता मच कचहरियूं ऐं मुशाइरा मुनक़िद कया वेंदा। निजी तौरु सरकारी तइलीमी इदारनि में एकता तक़रीबूं मुनक़िद करे सिंध अमर सां मोहबत जो इज़हार कयो वेंदो। सिंध खां सवाइ दुनिया जे कुंड कुछ में रहंदड़ सिंधी भी एकता ॾियारा जेको आहे उहो ॾियारो मल्हाईंदा। एकता तक़रीबुनि दौरान सिंध जे सकाफ़ती जेकी रांदि आहे, मल जा मुक़ाबला, डांदनि ऐं घोड़नि जी जेकी दौड़ आहे, उन जा मुक़ाबला भी मुनक़िद कया वेंदा। 3 डिसंबर ते एकता जी जेकी मुख्य तक़रीब आहे कराची प्रेस क्लब आॾो थींदी। सकाफ़ती ॾियारे ते सिंध समेत समूरी दुनिया में रहंदड़ सिंधी जेके आहिनि पंहिंजे अज़ीम सकाफ़त के भरपूर भेटा पेश कंदा। सकाफ़ती ॾियारे ते मुख़्तलिफ़ सियासी ऐं समाजी तंज़ीमुनि तौरु सिंध वासियुनि पारां रैलियूं कढी तक़रीबूं कोठाए सिंध जी हज़ारें साल जेकी अज़ीम तहज़ीब ऐं सकाफ़त सां भरपूर मोहबत जो इज़हार कयो वेंदो। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी। नाज़रीन, चीफ रिपोर्टर वहीद राजभर तफ़सील न आहिनि।